उडेरोलाल में पीपी ज़िले मटियारी जे एमएलए मखदूम जमील समाज के कोऑर्डिनेटर सैयद मुमताज़ अली शाह साफ़िल सां ॻाल्हाईंदे चयो आहे त मखदूम जमील समाज ऐं मखदूम महबूब समाज इलेक्शन दौरान मटियारी जी आवाम जे लाइ जेके तरक़ियाती कमनि जे हवाले सां वाइदा कया हुआ उन्हनि वाइदनि जी तकमील लाइ पहिरें मरहले में पेवर ब्लॉक सोलर ते हलंदड़ स्ट्रीट लाइट समेत मटियारी ज़िले जे आबादकारनि लाइ सोलर पैनल खे हलंदड़ ट्यूबवेल पिणु लॻाए ॾिना वेंदा। हुन चयो त पीपल्स पार्टी हिकु अवामी पार्टी आहे। पीपल्स पार्टीअ मखदूम ख़ानदान सदाईं आवाम जी ख़िदमत कई आहे ऐं करे पई। हुन वधीक चयो त ज़िले जे बंदि पयल इस्पताल ऐं स्कूलनि जो जल्द एमएलए मखदूम जमील समाज सां गॾु विज़िट कंदासीं। जेके स्कूल ऐं इस्पतालूं बंदि आहिनि उन्हनि खे जल्द फ़ाल कयो वेंदो ताकि मटियारी जे आरओ प्लांट नाकारा हुजण जे सवाल ते सैयद मुमताज़ अली शाह ॿुधायो त इन्हनि आरओ प्लांटनि खे जल्द फ़ाल कयो वेंदो ऐं आरओ प्लांट जी मरम्मत लाइ फंड पिणु रखिया विया आहिनि। उडेरोलाल में कणिक ख़रीदारी मर्कज़ न खुलण जे सवाल ते हुन ॿुधायो त एमएलए मटियारी मखदूम जमील समाज जी कोशिशुनि सां मटियारी तालुके जे उडेरोलाल स्टेशन में सेंटर खोलियो वियो आहे जंहिंजो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वियो आहे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।